ओ मुंहिंजा साईं असां थिरियल थाबड़ियल आहियूं असांखे सिरात मुस्तक़ीम ते हला असांखे फ़ते कर ओ मुंहिंजा साईं असां हीअं ऐं ज़ईफ़ आहियूं असांजे हालनि ते रहम फरमा असांजी दस्तगीरी कयो फरमा ओ मुंहिंजा साईं तूं कॾहिं बाज़ में पंहिंजी ये सब मुंहिंजा रब्बुल आलमीन तो ख़ातिर मदीने वाले साईं ख़ातिर हिन मुंहिंजा साईं इन इज़्ज़तुल मां इन महबतुल मां इन शरफ़नि मां हिकिड़े हिकिड़े खे मुशरफ़ फरमा पंहिंजी बाजर में कंहिंजी निगाह कर फरमा स्वादीन ख़ाली तुंहिंजे दरवाज़े पाक ॾिया हिकिड़े खे पंहिंजे हाद आह मुंहिंजा साईं दुनिया आख़िरत जे ख़ज़ाननि सां मालामाल करणु फरमा मुंहिंजा रब्बुल आलमीन महबूब मदीने वाले शहंशाह जे इश्क़ जा अणमुया ख़ज़ाना असांखे असांजे बचनि खे क़यामत ताईं अता फरमा मुंहिंजा साईं असां बेवस लाचार आहियूं ऐं मुंहिंजा रब्बुल आलमीन असां ज़ईफ़ आहियूं ऐं मुंहिंजा साईं असां पोइते पियल आहियूं ऐं मुंहिंजा रब्बुल आलमीन राहिमीन ॿिनी जहान जे सरदार जे मुहाबे सदके पोइ असांजो मेरूं मदायूं मेट रहमत फैज़ बरकतुनि जूं ढोलियूं भरे ज़ाहिरी बातिनी दुश्मन दूर कर समा कर नफ़्स जे शिर खां शैतान जे शिर खां शैतान ज़िबत इंसाननि जे शिर खां शैतान ज़िबत जिन्ननि जे शिर खां बदनज़र हुस खां बचाए पंहिंजी बाजर में कंहिंजी निगाह करणु फरमा जुमिले जमायत ओड़े फाड़े वारा जेके तुंहिंजी महबत सिक में आया पोइ मुंहिंजा साईं उन्हनि खे उन्हनि जे हाल मुताबिक़ सुहिणा दुनिया आख़िरत जा इज़ाफ़ फरमा बीमारनि खे शफ़ा ॾे पोइ मुंहिंजा साईं शफ़ा जेका आजला कामला मुस्तअमला हुजे रूहानी बीमारियुनि खे शफ़ा ॾे जिस्मानी बीमारियुनि खे शफ़ा ॾे हिदायत जा रस्ता ॾे महबूब मदीने वारे शहंशाह जी रहमतुल फैज़ बरकतुनि हिकमतुनि मां दुनिया में आख़िरत में असांखे असांजे बचनि खे अॻिलनि खे पोयनि खे फैज़याब करणु फरमा दीन ईमान इस्लाम ते जिहाद उन ते असांजो ख़ात्मो बिल्कुलु फरमाए पोइ मुंहिंजा साईं मुर्शिद कामिल जो दामिन असांजे हथ में हुजे मुंहिंजा साईं मुर्शिद कामिल जी निस्बत कामिल पोइ मुंहिंजा साईं असांजे क़िस्मतुनि में लिखी छॾ मुंहिंजा साईं जहिड़ा हुजूं त हिन पिड़ ते पलजूं पिया मरण खां पोइ बि मुर्शिद कामिल जी पैरावी असांखे नसीब पंहिंजी बाजर में कंहिंजी निगाह करणु फरमा पंहिंजो फज़ुल करणु फरमा असांजे बचनि खे हिदायत वारो कर उनखे कामयाब कर नाबूदी ताक़तुनि खे नेस्त नाबूद कर हक़ वारियूं ताक़तूं उन्हनि खे ताक़तवर कर मुंहिंजा साईं महबूब जे दीन खे ग़ालिब कर इस्लाम खे ग़ालिब कर मुंहिंजा साईं यहूद नसारा खे तबाह बर्बाद कर बेटुनि खे तबाह बर्बाद कर मुंहिंजा साईं असां मुस्लमाननि खे हिकु इताद ऐं मोहबत ॾे हिक ॿिए खे ॾिसी पिया ठरूं पंहिंजी बाजर में कंहिंजी निगाह करणु फरमा असांजा बचड़ा इमाम महदीअ जे लश्कर मोकिलिजा फज़ल करणु फरमाइजांइ पंहिंजी बाजर में कंहिंजी निगाह करणु फरमा असांजो हशर मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं सां ॿिनी जाम जे सरदार सां हमद जे झंडे जे हेठां कजांइ मुंहिंजा साईं आबे कौसर जा प्याला ॿिनी जाम जे सरदार जे हथार असांखे असांजे बचड़नि खे असांजे अॻिलनि पोयनि खे नसीब करणु फरमा मुंहिंजा साईं दुनिया आख़िरत जे तकलीफ़ुनि अहजनि अज़ाबनि मुसीबतुनि खां असांखे असांजे बचड़नि खे पंहिंजी पनाह ऐं अमन में रखणु फरमा क़ब्र हशर महशर जे अज़ाबनि खां असांखे असांजे बचड़नि खे पंहिंजी हिफ़ाज़त में रख वरी जॾहिं उहो क़ब्र मां उथारे त असांजो हशर ॿिनी जाम जे सरदार सां गॾु कजांइ मीज़ान ते बिग़ैर हिसाब वारो कलम वहाइजांइ सिरात खां गुज़रण आसान फरमाइजांइ दोज़ख जे अज़ाबनि खां असांखे जुमिले जमायत खे पंहिंजी हिफ़ाज़त ऐं अमानत में रखजांइ जन्नतुल फिरदौस में ॿिनी जाम जे सरदार जो हम जो भाकुर ऐं पाड़ो नसीब फरमाइजांइ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम तस्लीमा अल्हम्दुलिल्लाह।